शहादत हजरत फातिमा अलैहिस्सलाम के हवाले से अयाम फातिमा के सिलसिले में टंडो आदम में मजलिस अज़ा मुनक़िद कई वई। मजलिस हाजी शाह करबला में गुलाम मोहम्मद सांद पारा इस्लामी मुआशरो ए फातमी किरदार के उनवान हेठ मुनक़िद करायल मजलिस में खिताब कंदे अलामा ज़हीर अब्बास क़ौमी चयो त इस्लामी मुआशरे जो क़याम किरदार फातिमा सां ई मुमकिन आहे। इन मुआशरे के बिगाड़ में असां सब बराबर जा शरीक आहियूं। जे असां चाहियूं था मुआशरो बहितरी ॾांहुं गामज़न थिए त असांखे अहले बैत जी ॾिनल वाट ते हलणो पवंदो। हुन चयो त इस्लामी मुआशरे में औरत जे पर्दे खे वरी अहमियत ॾिनी वई आहे। हिन मुआशरे जी औरतुनि खे बापर्दा थी करे मुआशरे जी जोड़जक करणी पवंदी। मजलिस अज़ा में ज़ुल्फ़कार मीर नुहा ख़्वानी जॾहिं त आमिर राहू हुमैर अली ख़ान ऐं मोहसिन गुल कसीदा ख़्वानी ऐं अब्दुल्ला सुमरो दुआए तवस्सल पढ़ी। मजलिस में इमरान करबलाई स्टेज सेक्रेटरी जूं ज़िम्मेवारियूं निभारियूं। मजलिस अज़ा में शहरिन वॾे अंग में शिरकत कई। यादि रहे त अयाम फातिमा अलैहिस्सलाम जे दिहाड़े के हवाले से मजलिसन जो इहो सिलसिलो 5 ॾींहनि ताईं जारी रहंदो। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लिए असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।